आप सारी जी बादशाही रखे खुशियों नहीं बस नहीं जो साकार कर में मथे थी वे बाबा एच वे आने जी का जरूरत को नहीं मथे थी वे बाबा साहब असा इन जे काबिल नहीं जो तवा जो सामू कुर्सी ते वे गुलाम पाण के उन काबिल बनाए रख को भी इंसान पैसे डोकड़ जे करे नंढो वडो ना आहे थींदो वो सिर्फ ऐं सिर्फ किरदार सां थींदो आहे पंहिंजे किरदार खे अहिड़ो कर जो तुंहिंजो दुश्मन बि तुंहिंजी तारीफ़ करण ते मजबूर थी पए पर असां पंहिंजी वॾाईअ खे ज़ाहिर करण लाइ अखियूं पूरे ॿिए ते तनक़ीद करे उनखे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं पर असल में उहा तनक़ीद उन्हनि लाइ न आहे हूंदी तव्हांजे किरदार खे बेनिमा बणाए छॾींदी आहे बा इख़लाक़ बा किरदार माण्हू कॾहिं बि कंहिंजे मथां गुथनि लफ़्ज़नि सां हमिलो नाहे कंदो छो त उहो उनजो शान नाहे हूंदो ऐं उहो सम्झंदो आहे त इहे किरियल लफ़्ज़ मुंहिंजे ई किरदार खे ज़ाहिर कंदा आहिनि पोइ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए पंहिंजी पाण बेइज़ती कराई या सुठा लफ़्ज़ ॻाल्हाए पंहिंजे किरदार खे बावकार बणाई उहो तुंहिंजे हथ में आहे बाक़ी इहा ॻाल्हि यादि रखी छॾ कंहिंखे बि घटि वधि ॻाल्हाइण सां तुंहिंजो ई किरदार मजरूह थींदो सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।